अस्सलाम वालेकुम वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो भी सही आहे। हाणे पाण एक्सरसाइज जेकी आहे 3.3 कंदासीं। हिन जूं पहिरियों कुझु जेकियूं मिसालूं बुक में मिलियल आहिनि हू पाण कंदासीं। ऐं एक्सरसाइज मां बि हिकु सभिनी खां ॾुखियो जेको प्रॉब्लम ॾिसण में आहे हू पाण कंदासीं। सही थी वियो। त पहिरियों पाण छा पिया कयूं 3.2 में त पाण डेसिमल खां बाइनरी में भी चेंज कयोसीं, डेसिमल खां 5 बेस में भी चेंज कयोसीं, डेसिमल खां ऑक्टल नंबर सिस्टम में भी पाण चेंज कयोसीं। बाक़ी इन में वरी उनजो इन्वर्स कंदासीं। पाण खे बाइनरी नंबर मिलियल आहे त पाण उनखे डेसिमल में चेंज करिणो आहे। ठीकु आहे, मतिलबु पाण खे बाइनरी नंबर मिलियल हूंदो त आम जेकी ज़िंदगी में पाण नंबर यूज़ कंदा आहियूं डेसिमल वारा हू उन में पाण खे चेंज करिणो आहे। सवा सवलो आहे ही बि। त पहिरियों पाण ही मिसाल कंदासीं। इनमें थींदो कीअं त ॾिसो बुनियाद 2 आहे। ठीकु आहे, त पाण हेॾां खां शुरू करिणो आहे, विती छॾे कुझु लिखणु शुरू करिणो आहे। सभिनी खां पहिरियों जेको अंग हूंदो, ठीकु आहे, हुन खे पाण ज़रब हिन साइड खां सभिनी खां पहिरियों जेको अंग हूंदो हुन खे पाण ज़रब कंदासीं 2 जी पावर 0 सां। ठीकु थी वियो। 2 जी पावर 0। ठीकु आहे, ऐं ज़रब आहे ही 1 पोइ विच में जोड़ जी निशानी ॾियणी आहे। वरी 2 जी पावर 1 मतिलबु पाण 2 जी पावर वधाईंदा वेंदासीं ऐं ज़रब अंगनि सां कंदा वेंदासीं जेका बाइनरी नंबर जा मिलियल आहिनि। पहिरें में छा कयो आहे 2 जी पावर 0 खां स्टार्ट करिणो आहे हर भेरे। 2 जी पावर 0 ज़रब आहे ही 1 पहिरियों जेको आहे। वरी जोड़ जी विच में निशानी प्लस 2 जी पावर 1 वधी, हिते 0 हुई त हाणे 2 जी पावर 1 थी वई, ज़रब ही 1 ही जेको आहे। सही थी वियो। हाणे हिनखे असां सिंप्लीफाई कंदासीं। 2 जे मथां पावर 0 आहे। जंहिं बि अंग जे मथां पावर 0 हुजे 0 खे छॾे भले केतिरो बि वॾो पावर हुजे, वॾो अंग हुजे, 1 हुजे, 2 हुजे, 100 हुजे, 1000 हुजे, लख हुजे, अरब हुजे, हुनजे जेकॾहिं मथां पावर हूंदी 0 त हू 1 जे बराबरि हूंदो। बाक़ी 1 जे पावर 0 जे मथां पावर 0 हीअ अनडिफाइन आहे, हीअं पाण न कंदासीं। कंहिं बि अंग जे 0 खे छॾे बाक़ी अंगनि जे मथां पावर 0 हूंदी त उहो 1 जे बराबरि हूंदो। हिन करे पाण 2 जे पावर 0 आहे त पाण 1 लिखियो आहे, ज़रब ही 1 ही जेको आहे। जोड़ जी निशानी 2 जे मथां पावर 1 आहे त कंहिं बि अंग जे मथां पावर 1 हुजे त हू अंग पंहिंजे पाण जे बराबरि हूंदो आहे। 2 जे मथां पावर 1 आहे त मतिलबु ही 2 जे ई बराबरि आहे, ज़रब ही 1। ठीकु थी वियो। हाणे 1 खे 1 सां ज़रब कयोसीं त जवाबु 1 आयो। ठीकु आहे, प्लस विच में जो जोड़ जी निशानी आहे। 2 खे 1 सां ज़रब कयोसीं, 1 ॾूं 2, ठीकु आहे, 1 ॾूं 2 या 2 खां 2 ही 2 थिया। हाणे जोड़ करे वठो, 2 ऐं 1 3। सही थी वियो। मतिलबु ही जेका आहिनि डेसिमल जा 1 ऐं जा बाइनरी जा 1 1 हू बराबरि आहिनि 3 जे। सही थी वियो। हिन जो मतिलबु जेको जवाबु आहे, जेको आंसर आहे हू 3 आहे। ही इन जो आंसर आहे। सवलो आहे नी सफ़ा। हाणे पाण ही कंदासीं। हिन में बि पाण खे ईअं ई करिणो आहे। हिन में बि पाण खे ईअं ई करिणो आहे त पाण सभिनी खां पहिरियों 2 जी पावर 0 कंदासीं। 2 जी पावर 0 ज़रब हिन पासे वारो 1 ही 1, जोड़ जी निशानी वरी 2 जी पावर 1 वधाईंदासीं, ज़रब ही 1, वरी जोड़ जी निशानी 2 जी पावर वरी 1 वधाईंदासीं त हिते 1 पहिरियों 0 हुई पोइ 1 थी वरी 2 थी। ठीकु आहे, ज़रब ही 1। सही थी वियो। हाणे 2 जे मथां पावर 0 हुजे त छाजे बराबरि हूंदो आहे 1 जे। 1 ज़रब ही 1, जोड़ जी निशानी 2 जे मथां पावर 1 हुजे मतिलबु जंहिं बि अंग जे मथां पावर 1 हुजे त उहो अंग जे बराबरि हूंदो आहे। 2 जे मथां पावर 1 आहे त हीउ 2 जे बराबरि थियो, ज़रब 1 जोड़ जी निशानी।
हाणे ॿिनि जे मथां पावर 2 आहे त मतिलबु 2 ज़रबिया 2 ईअं थींदो। 2 जे मथां पावर 2 आहे त इन जो मतिलबु आहे 2 भेरे ज़रब थींदो। 2 ज़रबिया 2 2 ज़रबिया 2 त हीउ घणे जे बराबरि थींदो? ॿिॾूं 4 ही 4 ही 4 जे बराबरि थींदो ज़रबिया 1। ठीकु थी वियो। हाणे हिक खे हिक सां ज़रब कयोसीं, हिक खे हिक सां ज़रब कयोसीं त हिकु थियो जोड़ जी निशानी। ॿिनि खे हिक सां ज़रब कयोसीं त 2 थिया जोड़ जी निशानी। चइनि खे हिक सां ज़रब कयोसीं त 4 थिया। ठीकु आहे। हाणे इन्हनि खे जोड़ करे वठो। 4 ऐं 2 6, 6 ऐं 1 7। मतिलबु बाइनरी जा हिकु हिकु मतिलबु टे भेरे जेका हिकु आहिनि हिकु 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 ही बराबरि आहिनि डेसिमल जे 7 जे। सवलो आहे नी सफ़ा। हाणे पाण सभिनी खां टिको जेको हिसाबु आहे हू कंदासीं, जेको एक्सरसाइज़ मां पाण खे 12 नंबर हिसाबु आहे। हीअ बि सफ़ा सवलो आहे छो जो मेन शइ पंहिंजी हीअ आहे जेकी पाण सिखी आहे। त पाण शुरू जाथां करिणो आहे उन में ॿिनि जी पावर बाइनरी में चेंज करिणो आहे त 2 खणणो आहे। ॿिनि जी पावर 0 ऐं हिन पासे वारो 1 ईअं विच में जोड़ जी ज़रब ऐं जोड़ जी निशानियूं ॾींदा वेंदासीं त अॻिते हलंदा वेंदासीं। हिते ॾिसूं था हाणे हीअ छा जे बराबरि थींदो? साॻियो ई तरीक़ो शुरू खां शुरू कयूं था त 2 जी पावर 0 ज़रबिया ही 1 जोड़ जी निशानी 2 जी पावर 1 ज़रबिया ही 0 प्लस 2 जी पावर 2 ज़रबिया ही 1। ठीक है। प्लस 2 जी पावर 3 ज़रबिया 0 प्लस 2 जी पावर 4 ज़रबिया ही 0 प्लस 2 जी पावर 5 ज़रबिया ही 0। ठीक थी वियो। प्लस 2 जी पावर 6 ज़रबिया 1 प्लस 2 जी पावर 7 ज़रबिया 1। हाणे ॾिसी वठो अंग गणियो 1 2 3 4 5 6 7 8 त पावर जेकी आहे हू आख़िरी जेकॾहिं हीअ अंग 8 आहिनि त आख़िरी पावर जेकी हूंदी उहा 7 हूंदी छो जो 0 खां पाण स्टार्ट कयो आहे। 1 2 3 4 5 6 7 8 सही थी वियो। हाणे पाण सिंप्लीफाई कंदासीं। पाण खे ख़बर आहे 2 जी पावर 0 हुजे त उहो 1 जे बराबरि हूंदो आहे 1 ज़रबिया ही 1 जोड़ जी निशानी। हाणे हिते जॾहिं 0 सां ज़रब करिणो आहे 0 सां ज़रब करिणो आहे त हीउ पूरो टर्म ई 0 थी वेंदो ऐं हिते अब आख़िर में बि त ज़रब 0 सां करिणो आहे नी त अॻे उहो एक्सटेंड कयूं था। जेकॾहिं तव्हां पाण एक्सपेंड इनखे कयो था त पोइ कीअं कंदो। बाक़ी 0 सां ज़रब कजे त हीउ जवाबु 0 थींदो। हाणे ॿिनि जी पावर 2 आहे त पाण खे ख़बर आहे 2 जी पावर 2 आहे त हू छाजे बराबरि हूंदो आहे? हू 4 जे मतिलबु 2 ज़रबिया 2। ठीकु थी वियो। हाणे हीउ 4 जे बराबरि थियो ज़रबिया 1। हिते पाण अॻे ई एक्सपेंड कयूं था। हाणे 2 जी पावर 3 आहे त हिन जो 2 जी पावर 3 आहे 2 जी पावर 3 आहे त हिन जो मतिलबु आहे 2 जेका आहिनि हू 3 भेरे ज़रब थींदा 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 1 2 3 जेतिरी पावर हूंदी ओतिरे भेरे बेस पाण में ज़रब थींदो। ॿिॾूं 4 4 ॾूं 8 ही 8 मतिलबु हिते ही 8 थींदा ज़रबिया 0। ठीकु आहे। वरी 2 जी पावर 4 आहे 4 त हिन जो मतिलबु 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 1 2 3 4 पावर 4 आहे त बेस पाण में 4 भेरे ज़रब थींदो। ॿिॾूं 4 4 ॾूं 8 8 ॾूं 16 16 हिते 16 आयो ज़रबिया 0। ठीकु आहे। विच में ही जोड़ जी निशानी साॻी। त हाणे 2 जी पावर 5 आहे। ठीकु आहे। त इन जो मतिलबु आहे 2 जेका आहिनि हू 5 भेरे ज़रब थींदा 1 2 3 4 5 ॿिॾूं 4 4 ॾूं 8 8 ॾूं 16 16 ॾूं 32 ही 32 हिते 32 आया। सही थी वियो। ज़रबिया ही जेकी 0 आहे 0 प्लस हाणे 2 जी पावर आहे
ब जी पावर आहे 7, ब जी पावर आहे 6 ही जेकी आहे। ब पावर 6 छाजे बराबर थींदो 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 1 2 3 4 5 ज़रबिया 2 सही थियो। मतलब जेतरी पावर आ ओतरा भेरे 2 ज़रब थींदो 1 2 3 4 5 6 6 भेरे त 6 ही पावर आ। ज़रब करे वठो बिडू 4 ठीक आ बिडू 4 4 नू 8 8 नू 16 16 नू 32 32 नू 64 ही 64 हिते 64 थींदो ज़रबिया 1 सही थियो। प्लस हाणे वरी ॿियो आहे 2 पावर 7 त पाण 7 भेरे ज़रब करिणो आहे ॿिनि खे 1 2 3 4 5 6 7 बिडू 4 4 नू 8 8 नू 16 16 नू 32 32 नू 64 64 नू 128 ही तव्हांखे यादि करिणो पवंदो हीअं 10 ताईं हीअं सम्झो 10 ताईं त घटि में घटि यादि हुजे। हिकु ॿ टे चारि पंज छह सत अठ नव 10 ही करे था ॾेखारियूं। पहिरियों ही लिखी वठो हिते 128 ठीकु आहे। हाणे ॿिन्हिनि जी पावर 7 आहे त तव्हांखे यादि हुअणु खपे त हीअ 128 जे बराबरि आहे या ईअं तकड़ में घटि में घटि तकड़ में त माण्हू करे सघंदो हुजे। हाणे ॾिसजो पाण खे कीअं यादि हुअणु खपे बिडू 4 4 नू 8 8 नू 16 16 नू 32 32 नू 64 नू 128 128 नू 256 256 नू 512 512 नू 1024 जेकॾहिं छा हुजे 2 जी पावर 10 हुजे त हू इन जे बराबरि थींदी। ईअं मतिलबु तव्हांखे ई ज़रूरु यादि करिणो आहे न त चाड़ो घटि थींदो। हाणे पाण सिंप्लीफाई कंदासीं त हिक खे हिक सां ज़रब कंदासीं त जवाबु 1 आयो ही प्लस जी निशानी ही 0 हिन खे बसि हटाए छॾियो। चइनि खे 1 सां ज़रब कंदासीं त 4 आयो। हाणे 8 खे 0 सां ज़रब कंदासीं ही बि पूरा थी विया। 16 खे 0 सां ज़रब कंदासीं त ही बि पूरा थी विया मतिलबु ही बि 0 थियो ही बि 0 थियो लिखण जी ज़रूरत न आहे। 32 खे 0 सां ज़रब कंदो त हू बि 0 थी वेंदो ही बि लिखण जी ज़रूरत न आहे। 64 खे 1 सां ज़रब कंदो त ही पाण लिखंदासीं ठीकु आहे। ऐं 128 खे 1 सां ज़रब कंदो त ही बि पाण 128 लिखंदासीं सही थी वियो। हाणे हिन सभिनी खे पाण खे जोड़ करे वठिणो। हाणे घणा थिया ही 128 128 ऐं 4 घणा थिया 132 ही 132 ऐं 64 4 ऐं 1 4 ऐं 2 6 3 ऐं 6 9 ऐं ही 1 विच में ही जोड़ कयोसीं त घणा थिया 197 197 न 297 थियणु खपनि। 2 ऐं 4 6 3 ऐं 6 9 सही आहे। बाक़ी कहिड़ो रहियल आहे पाण छा कंदासीं पाण इन्हनि खे जोड़ कंदासीं ठीकु आहे। जोड़ कंदासीं घणा था थियनि 1 ऐं 4 1 ऐं 4 5 5 ऐं 64 घणा थिया 5 ऐं 64 थिया 69 ही 69 थिया 69 ऐं 128 घणा थिया ही पाण जोड़ करे वठो 9 ऐं 8 9 ऐं 8 17 7 1 मथे ठीकु आहे। 6 ऐं 1 7 7 ऐं 2 7 ऐं 2 9 ठीकु आहे मतिलबु हिते बि पाण सही कयो 197 जे बराबरि थिया 197 जे बराबरि थिया 197 मतिलबु ही जेको आहे बाइनरी में 1 1 डबल 0 0 1 0 1 बाइनरी में हू बराबरि आहे 197 जे ठीकु आहे। उमेद आहे सम्झ अची वियो हूंदो। को बि मसइलो हुजे कम न पुछी सघो था। ऐं तव्हां ही जेका बि इन जा होमवर्क आहिनि मतिलबु इन एक्सरसाइज़ में बाक़ी जेका प्रॉब्लम आहिनि ए पोर्शन में हू ज़रूरु कयो जीअं तव्हांजी फुल प्रैक्टिस थी वञे।
को भी को मसलो हुजे तव्हां असांखां कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। मिलंदा नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।